हेलो अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? असां लाइव अची विया आहियूं। सो जेके जेके तव्हां जागो था पिया उहे अची वञो अगरि फ्री आहियो त। काॾे गुम लॻा पिया आहियो सभु? अलाए छा था पिया कनि? किथे आहियो? कंहिंखां था पिया जहरायो? जो अचो कोन था लाइव में। अचणु शुरू थी विया आहिनि माण्हू। सब्र कर, तूं पंहिंजो हेॾे ॻाल्हाई न सही आहे। अच्छा चलो ठीकु आहे। हिन मैसेज थी पई करे अलाए सोराब सुमरो अञा बि थो ॻाल्हाई छा? छोरी हाणे त न ॻाल्हाईंसि मूंखे ॾे। हिते आहे न हिन हीअ आहे न पिक्चर जेका आहे छा नालो अथसि त उनखे खणी हिन पोस्ट करे छॾीसि जी। माण्हू अची विया आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैलो मखदूम रुकुन सुमरो संदेश कुमार किथे मिलंदा? ज़रूरु मिलंदासीं। असांजो त कम ई मिलणु आहे। तव्हां अचो त तव्हां सां मिलूं न। बिल्कुलु सुराब सुमरे सां ॾिसो मिलियासीं, जहराए आयासीं, तव्हां खां बि जहराईंदासीं खणी। ख़ैर आहे गुई भला घसी त कोन वेंदी न चोरी? न कोन उहो न थींदी पर इहो असां सोराब सुमरे खां ॾिसो ड्रामनि जे कम करण जे करे जहरायोसीं। पंहिंजनि सिंधियुनि असांजा वरी बि पंहिंजा आहिनि न भला। अगरि जे कुझु बि गारियूं था ॾियनि असांखे कुझु बि कनि था वरी बि चवंदा आहिनि पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। पराओ मारे होॾे पिटी कंदो आहे उस में, पंहिंजो छांव में। त भला सिंधी वरी बि पंहिंजा आहिनि हुन खां जहराए। असांखे हमेशह धोखो मिलियो आहे। जेको कुझु बि ॾुख मिलियो आहे उहो सभु कुझु धोखा। जॾहिं जेके बि असांखे मिलिया आहिनि धोखा उहे पंहिंजनि सिंधियुनि मां ई मिलियो आहे। पठाणनि कोन्हे ॾिनो अञा ताईं को धोखो असांखे। हा इहा ॻाल्हि आहे यार, पठाण धोखो कोन ॾींदा आहिनि असांखे। धोखो जेको बि धोखो मिलियो आहे, को ॾुख मिलियो आहे, जेको बि कुझु थियो आहे न उहो पंहिंजनि सिंधियुनि मां ई थियो आहे असांखे। अच्छा माण्हू अचनि पिया। सिंधी हुन इन करे वियासीं, इन करे गिफ्ट वठी वियासीं न, गिफ्टियूं वठी खणी पिया वञूं। असां जेको वियासीं सचरगोड में असांखे इनवाइट कयईं, असां गिफ्टूं वठी विया हुआसीं। एॾो बेमान, एॾो नमक हराम। नमक हराम असांखे थो सॾे ऐं माण्हू असांखे त चवनि तव्हां नमक हराम। नमक हराम त असली पाण आहे सोराब सुमरो। असां गिफ्टूं ॾिनियूं, असां पैसा ॾिनासीं, असां मिठाइयूं वठी वियासीं बेमान ॾे। बेमान उहे मिठाइयूं खाई असांजा विडियो डिलीट करे छॾिया। ॿुॾी मरे उल्टी करे कढे हाणे उहे मिठाइयूं पेट मां। छॾीसि बसि भला। हाणे ख़ैर दोस्तो तव्हां कुझु न चइजोसि भला। हाणे कई त कई धोखो ॾिनई, धोखो मिलियो। पैसा ॾिए न वापसि असांजा 20,000। उहे नथो ॾिए अलाए छा थो करे, छा चइजेसि। चवे थो त मूंखे माना पंहिंजा सिंधी पिया कनि कमेटियूं। मां सिंधियुनि जे करे, हाणे सिंधियुनि जो कीअं थोरो करे सघिजे? मां नथी मञा त को सिंधियुनि जे करे शमन जे करे। असुल त मेन शमन जी ॻाल्हि, शमन जी ही ॻाल्हि आहे। मिड़ई हाणे वरी ग़लति थो चए त सिंधियुनि जे करे ड्रातो आहे। मां सिंधियुनि जे बारे में नथी चई सघां। सिंधी छो चवंदसि? सिंधियुनि जी अगरि गणती हुयसि त बंदि कराइनि वरी अचे थी सोराब अची था। अगरि जे सिंधियुनि जी एॾी गणती हुयसि त पोइ छो रखियो हुई पहिरियां? ॿ टे ॾींहं आराम सां ख़ुशि वेठो। जॾहिं शमन आयसि उतां किथे चई हिन खे वठी अच, शमन खां माफ़ी वठे ऐं वेही धकिड़े खां अचे करा। ग्रुप सेक्स में हाणे कयूं असां ग्रुप कोन कंदा आहियूं न, अॼु ॾींहं ताईं कोन कयो आहे। सारंग शहर जे तरफ़ां हक़ मौजूद। बिल्कुलु सही था तव्हां चओ। अलाह से डरो। बिल्कुलु असां अलाह ताला खां डजंदा आहियूं पर असां सां नाइंसाफ़ी असां सां थी आहे, धोखो। असांखे सोराब सुमरो ॾिनो आहे। तव्हां हाणे चओ न सभु मिली सिंधी सोराब सुमरे लाइ खे चओ त उहो वीडियो रखे न, इंटरव्यू काॾे करे छॾी रखे। असांजो असां कोन था चयूंसि, असां माफ़ था करायूंसि। असांजो वीडियो रखे, असांजो वीडियो रखे। छो डिलीट करे छॾी? छो डिलीट करे छॾियो चितूं आहे? असांखे लाटर हाउस में जॾहिं घुराइण जो हुअसि उन जे करे मां 20,000 ॾिनाम न तव्हां हाराईअ खे। तव्हांखे यकीन कोन पियो अचे? हाउस में बि कोन थो घुराए धरती टीवीअ ते। असां मैसेजिस रखियासीं न। हाणे तव्हां सॼी सिंध ॾिठा न, मैसेज पाण कयो हुई की लाटर हाउस में तव्हां अचो ऐं उन लाइ पैसा ॾिनासीं, पोइ बि कोन घुराई। असांजे नाले छा वो अच्छा बंदा है शाइक नारे जो। शाइक नारे जो अचो वञी भली हुजे, बाक़ी कराईंदो त आहे। उहा त सॼी सिंध खे ख़बर आहे न। पंहिंजा भाइर जो कोन था अचण ॾियनि। इन जे भाउ मूं ॾे मैसेज कयो त शाइक नारे चए लन पियो खपे, खीर चोरे पियो खपे। उन पाण मैसेज करे त ईअं चयो न असां छा कयूं? शाइक नारे जो माइट पिया चवनि हिन खे की सोराब सुमरो भॼी वियो, इहो भॼी वियो असां वटि। शाइक नारे जो लन पियो खपेसि, खीर छो खपेसि, खीर छो ॾियूंसि? पाण तव्हांखे उहे मैसेज कोन न, असां थोरी था कयूं न, असांखे नेट ॿुधाइनि था न। हाँ रुबी अली कल ॾिसो पंहिंजे हुन ते पेज ते पोस्ट रखी कि कीचड़ में पत्थर मारने से इंसान दागदार होता है। रुबी अली जी इज़त आहे किथे पहिरियां दुनिया में जो दागदार थींदी? हाणे रुबी अली भॻल हुई आहीं, दागदार बि आहीं हुई।
ॿियो कहिड़ो दाॻ लॻंदी भॼी आई सम्झे थी त मां माना इज़त वारी आहियां 50 रुपए ते वञी माण्हुनि सां ॻाल्हाई हुई दाग़दार तूं ई आहीं कहिड़ी दुनिया में रुपयली रहंदी पई की सम्झी थी तूं दाग़दार कोन्ही का तोखे केरु तो इज़त वारो सम्झे अंदरूनी सिंध में तोखे रंडी खां सवा सॾींदा ई कोन चवंदा आहिनि रुबी रंडी रुबी लियोनी जोनी सिंस जी ज़ाल तोखे केरु चयो आहे तूं इज़त वारी आहीं ऐं असांजे बारे में जेके असां दाग़दार आहियूं कीचड़ आहियूं असां कीचड़ आहियूं तूं 5 रुपए ते मुजरो कंदी सॼो महीनो कशिश में अगरि तूं इज़त वारी राजपूताणी आहीं त घर में वेह न हेॾे काॾे टीवी ते जहराइण लाइ आई माण्हुनि खां ॻाल्हि मां छा रुपयली खे मैसेज ॾियण थी चाहियां मां रुपयली खे 50,000 रुपया ॾींदमि मां जुनेद 50,000 अचे असांखां इंटरव्यू कर अचे यादगिरी प्रोग्राम असां तोखे 50,000 ॾींदासीं हुई त माण्हुनि ने वञी थी पई पैसनि ते आराई मदद अली आराई 10,000 में 10 में 5 में थी मानी खाइण में जान ज़ेब बुखियो जान ज़ेब अली जेको शेला गुल जो भाउ आहे उहो बुखियो मानी खाइण जे चकर में माण्हुनि जो यादगिरी प्रोग्राम कंदो आहे असां त हुनखे 50,000 जो ऑफर ॾेई रहिया आहियूं असां 50,000 ॾींदासीं रुबी अली खे ऐं जान ज़ेब अली खे असां यादगिरी प्रोग्राम कनि हुई त बुखिया आहिनि कशिश वारा पैसनि जा रजिस्टर्ड चकुले वारा बुखिया था आहिनि पैसा वठण असांजो इंटरव्यू कनि छा आहे पोइ सूरा बसुमरे खे बि त 20,000 सूरा तुमरे खे बि त 20,000 ॾींदासीं न जान ज़ेब बुखे खे बि ॾींदासीं खणी छा आहे पोइ पंहिंजी भेण जे ज़रिए त हुई आयो टीवी में जान ज़ेब शेला गुल त आंदुसि हूअं खणनिसि पिया जान ज़ेब खे शेला गुल जे झोलीअ में पेर रखी त पहुतो कशिश ते हाणे वरी इज़त वारो थी वियो आहे असां माना रुपयली खे 50,000 रुपया ॾियूं था असांजो यादगिरी प्रोग्राम करे तव्हां दोस्तो मैसेज हुई पैसा वठी माण्हुनि ॾे वेंदियूं आहिनि असां ॾे बचनि छा आहे पोइ असांजो इंटरव्यू वठणु अचे असां 50,000 ॾियूं था रुपयली खे माण्हू त मुफ़्त में मानी खाराए इंटरव्यू कंदा अथसि असां पैसा था ॾियोसि हिन पैसा थी ॾेई रुबी ऑफर ॿुध असांजो 50,000 रुपया असां रुबी खे ॾियूं ऐं कीचड़ जी रही ॻाल्हि त कीचड़ में तूं बि आई असां बि उन कीचड़ में तूं बि इज़तदार कोन्ही का इहो पंहिंजे दिमाग़ मां भरम कढी छॾ बिला वजह माना साइको थी वई आहे की मुंहिंजो दाग़दार न थिए दामन तुंहिंजो दामन दाग़दार तॾहिं ई थियो जॾहिं तूं घरां भॼी टीवीअ में आई आहीं टीवी में केरु कंदो आहे कमु टीवीअ में भॻलियूं कंदियूं न एड़ी दाग़दार जी गणती आई त घर वेठी हुजी हेॾे काॾे भॼी तव्हां सिंधी माण्हू असांखे ॿुधायो असांजा के इज़त वारियूं औरतूं टीवीअ ते कंदियूं आहिनि कमु टीवी ते भॻलियूं माण्हू कंदियूं आहिनि इहो कहिड़ो थो चए वॾा हरामी आयो परवेज़ अली लगारी पाण कीअं आई भला सही आई अशराफ आई तूं इहो क्लियर ॻाल्हि आहे न तव्हां पाण ॿुधायो की इज़त वारियूं औरतूं टीवी ते कमु कोन कंदियूं आहिनि सरेआम असां चऊं था उहे घर वेहंदियूं आहिनि घर जेके वेठियूं आहिनि नियाणियूं उन्हनि लाइ तमामु दिलि में असांजे में रिस्पेक्ट आहे इज़त आहे जेके ॻोठनि में रहंदियूं असां उन्हनि जी तमामु घणी इज़त कयूं था असांजी एतिरी इज़त दुनिया में कोन्हे का जेतिरी उन्हनि जी दुनिया में ॾाढी इज़त आहे घर वेठियूं इज़तदार हाणे रुपयली वारियूं जेके टीवी ते 2 रुपए ते मुजरो कनि 500 ॾींदा अथनि त 500 में हर चैनल ते नचंदियूं आहिनि वञी उहे थियूं चवनि की कीचड़ आहे जुनेद असां कीचड़ आहियूं तव्हां भलियूं आहियो इज़त वारियूं आहियो 4 शादियूं थियूं कनि हिकिड़ो मुड़ुसु थियूं छॾनि हिकिड़े साल में ॿिए साल ॿियो मुड़ुसु 3 साल टियों मुड़ुसु केॾा मुड़ुस कया अथनि वरी ॿार खसे था वञनि सनम ॿार बि त वरी भॼंदियूं वधंदियूं हाणे ॿार जो वठी तव्हां जॾहिं पढ़ण जो थियो त ॿार जो थियूं माण्हू खां घुरो बसि पढ़ण जो ॿारनि खे फिटी कयो छा आहे पोइ भाई रुपयली खे मुंहिंजो इहो आहे मैसेज मुंहिंजे दोस्तो ॾिजोसि मां 50,000 रुपया ॾींदमि रुपयली खे यादगिरी प्रोग्राम करे अचे हा हिन जो ऑफर आहे रुपयली खे 50,000 केर बि कोन जो बुख ते वेंदी आहे आलमगीर ॾे बि त वई न भला पठाणो वई असां पठाणनि जो नालो वठूं था तव्हांखे कावड़ थी लॻे रुपयली जेको आलमगीर ॾे वई हली उते त कावड़ कंहिंखे ई कोन लॻी न छो आलमगीर जो छा पियो वञे रुपयली जे इंटरव्यू में पठाणनि जा इंटरव्यू वठे पई बाक़ी असां उन्हनि खां ॻाल्हाइण त वैसे ख़बर आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे भाई असां ॾियूंसि था पैसा पर सिंधियुनि चएसि त कोन त पठाणनि जा इंटरव्यू छो थी वठी भली रुपयली भली असां अगरि पठाण खां जहर आहियूं त पोइ चेड़ सभिनी खे कोन लॻंदनि छो लॻंदनि सिंधियुनि सां असांजो प्यार आहे ॿियनि सिंधियुनि खे असां चऊं ई कोन था जेके गारियूं ॾींदा आहिनि उन्हनि खे था चऊं सिंधियुनि सां असांजो प्यार आहे जेके गारियूं ॾींदा आहिनि कमेंट में असां उन्हनि खे चवंदा आहियूं नौशहरो फिरोज़ असांजो ज़िलो आहे ठीकु आहे मां नौशहरो फिरोज़ मां कार्ड NIC ठहिराया जहराए माण्हुनि खां सही आहे उहा मुंहिंजी पर्सनल लाइफ आहे पंहिंजा कार्ड सिंध जा आहिनि ठहियल ज़ाहिर सिंध में त असां वेंदासीं केरु रोकींदो केरु थो रोके सघे सिंध में वञण खां उहो असांखे चवनि बि कोन था सिंधी हक़ जेको चओ था सच था चओ छुपी धोखो करणु सुठी ॻाल्हि न हा ॾिसो असां क्लियरली चई रहिया आहियूं टीवी ते कमु मिलंदो आहे जहराए ईअं त कमु मिलंदो कोन्हे को असां क्लियर चऊं था हू बि ॻाल्हि कनि न हो वरी चवनि थियूं की अलाह साईं असांखे बचाए असां दाग़दार दामन न थिए असांजो बिल्कुलु अलाह ताला दामन बचाए बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे टीवी ते तव्हां जेके भॼी आहियो तव्हांजो दामन दाग़दार त थियल आहे न तव्हां इज़त वारियूं आहियो किथे जो असांखे चओ थियूं की तव्हां कीचड़ आहियो जुनेद मखदूम कीचड़ आहे हिन कीचड़ आहे असां इज़तदार आहियूं असांजो दामन दाग़दार न थिए वॾी ॻाल्हि ईअं थी कोन थो सघे पाण खे ख़बर अथसि रुपयली खे त 5,000 में बिला वजह पंहिंजे लाइ दुआऊं ॿुधी घुरे की अलाह साईं मुंहिंजो दामन बचाइजां तूं टीवी ते भॼी आई हेॾो सारो घर वेही आहे न तुंहिंजो दामन जी एॾी गणती आई त वरी उहा पोस्ट बि डिलीट करे छॾियईं त लिखी पहिरियां असांजे बारे में कीचड़ वरी उहा डिलीट करे छॾियईं तूं एॾी आहीं ताक़त वारी त तूं लिखी रख न सरेआम छो थी डिलीट करे छॾी डिॼी थी की हिन छा था चवनि
ॿियो? वरी पोइ ॾिठो थिएसि त डिलीट करे छॾियां। जेके बाक़ी गारियूं ॾींदा आहिनि उन्हनि खे चवंदासीं न यार मेरा नाम क्यों नहीं ले रहे फैसल चांडियो चए थो जदल बिल्कुलु जदल आहियूं असां, पोइ असांजी गुइया असांजी मर्ज़ी आहे न भला, तव्हां केरु थींदा आहियो? तव्हां जहिरायो वञी पठाण गिराक ठाहे ॾियूं मंसूर चांडे खे एॾा साल जहिरायो न हिन जहिराईंस न 5 में मंसूर चांडे खे असांजे फ्लैट ते ईंदो हो, 1000 रुपया थियो अथसि, हाणे टिकटॉक खां पोइ 1000 थियो अथसि, पहिरियां 500 हूंदो हुअसि, हाणे लाटर हाउस में घुरायोसि कशिश ते त हाणे 2000 अथसि। हा बाक़ी सिंधी अदाकारनि जा अगरि कशिश थी विया न पोल पधरा मां न कया न त इहे मञनि भॼायो मां न हिननि चैनलनि तां त इहे चा यादि रखंदा इहे कशिश वारा चुतूं असांखे जई जई कोन था ॾियनि। इंटरव्यू वठी सोराब सुमरे जदो वरी इंटरव्यू गुईअ खे मुंहिंजे हथ लाइ वियो, आङुरियूं विझी वियो गुईअ में, कंहिं हक़ु ॾिनो सोराब सुमरे खे गामो खे आङुरियूं विझण जो? हरबरू हीअं पियो करे न, ॾिठो करे त पियो उहो मूंखे ख़बर आहे तोखां हिनखे जॾहिं जहिड़ो सोराब सुमरे खे त पोइ मूंखे छो हथ लाथई गुईअ खे? मूंखे हरबरू चए तूं छा कजे, मूंखे सिंधी पिया चवनि, मूंखे माफ़ करे ॾे, काॾे वञा, हाणे इहो तो मैसेज करे न ॻाल्हायूंसि त असां हाणे किने कारे सां ॻाल्हायूंसि, हेॾो धोखो ॾेई छॾी। ऐं सुभाणे असां हुनजा आवाज़ बि रखंदासीं जेके व्हाट्सअप ते वेहना जी में वॉइस मैसेजिस आहिनि, जेके माण्हू काफ़ी सारा पूरी सिंध मां असांखे चई रहिया आहिनि कि तव्हां आवाज़ रखो सोराब सुमरे जा वॉइस, असां वॉइस बि सुभाणे रखंदासीं, तव्हां ॾिसी वठिजो सभु जेके हुन वॉइस में चए थो न माण्हुनि खे मूंखे जेको आहे सो इहे मुंहिंजे तॾे जे हली आया, कहिड़ो तॾो पाण कहिड़ो मरी वियो हुयो तॾे जे आया हुआसीं, लिखंदासीं सजाई थींदसि बेइज्जती छॾीसि भला, हर शइ पाण व्हाट्सएप ते कई। अगरि जे सॼा मैसेज रखूंसि जंहिंमें एड्रेसूं ॿुधाईंदी पंहिंजूं हाउस नंबर ॿुधाया अथई उहो रखूंसि न त भॼी वेंदो पाकिस्तान मां, पर असां कोन था रखूंसि की चलो छॾीसि भला, हाणे असांखे थोरे जो जेके 2 वार मथे ते बचा त इहे ख़ुशी वेंदसि, पैसा वरी असांखे थी पवंदा, वरी खोड़ माण्हू पठाण ईंदा त बस थी वेंदा वरी पैसा। हा बाक़ी वॉइस मैसेजिस त रखंदासीं न सुभाणे, मैं घटि कोन कई अथई, अगरि जे अहिड़ो ड्रिॼोसि सिंधियुनि जो त पोइ पहिरियां छो पियो करे, हाणे वरी चए थो सिंधी था मूंखे चवनि, केड़नि सिंधियुनि चयुसि? सिंधी माहौल ख़राब था कयो, बेगैरत रंडी नस्लनि जी औलाद। अच्छा कशिश जी जेको भाकुर पाइप जूं डुकनि सिंधी अदाकारूं जेको हर साल मुड़ुस थियूं मटिन, उहो छा माहौल ख़राब कोन्हे को? सनम मारवी घणी शादियूं कयूं आहिनि, हिकिड़ो मिंट मां डिटेल त ॾियां। सनम मारवी जेको हर रब शादियूं करे, शैला गुल जेको हर रब परिणिजे, अनिता ज़फर खे छॾे वरी ॿिए सां थी परिणिजे, इते माहौल ख़राब कोन थो थिए? औरत खे शादियूं हूंदियूं आहिनि 4 करणियूं, 4 शादियूं कयूं वेठियूं, हिकिड़ी ॻोठ छॾे आयूं थी हर रब जूं कनि, उन्हनि ते त माहौल ई ख़राब कोन थो थिए। लूसी अलाए कहिड़ो थो चए, हो चवनि ई कोन थियूं न, हे लूसी अलाए कहिड़ो। हा पर असां त ॿुधायूं न कि हिननि जो माहौल जो ख़राब थो थिए, माहौल ख़राब कोन थो थिए। शादिया खुश्क जो सिंधियाणी आहे, भॼी कोन आई आहे, हा पोइ बाक़ी कोन ॿुधाईंदी आहे कंहिंखे, असां ते माहौल त सिर्फ़ु ख़राब थिए। कशिश टीवी पोयां हले थी पई न रजिस्टर्ड थियल चकलो जंहिंमें अक्सा माछणी कमु थी पई करे, हिते त ख़राब ई कोन थो थिए माहौल, असां ते सिर्फ़ु माहौल तव्हांजो ख़राब थो थिए। टिकटॉक ॾिठो आहे तव्हां रुबी अली जो अकाउंट चेक कयोसि न वञी त छा थी पई करे? उन्हनि खे चवनि न, उन्हनि खे यादि करियो, उनखे बि यादि ॾियारियो, ॻाल्हि त छो ठाहींदी? उहे सिर्फ़ु ॻाल्हि कोन थियूं कनि वात सां, असां सिर्फ़ु वात सां चऊं था खुलेआम कि हा असां कराईंदा आहियूं, उहो सिर्फ़ु कोन थियूं ॿुधाइनि त बसि उहा पंहिंजी हा इहो ॻाल्हियूं था ॾियनि, ॿियो छा था कनि? इन्हनि जो कमु आहे सो कुता भौंकंदा आहिनि खोड़ सारा, उन्हनि खे छा थो करे सघिजे? जेके कुता भौंकनि था, सिंधी जेके असां सुठा कमेंट कनि था उन्हनि लाइ असांजे दिलि में प्यार आहे, जेके सिंधी असांजे लाइ भौंकनि था, गारियूं असांखे ॾियनि था, असां उन्हनि खे हमेशह कुतो ई सॾियो आहे, उन्हनि जे गुईअ में चमचो विधो आहे, ऐं कॾहिं न उन्हनि खां माफ़ी वरिती आहे, गारनि ॾियण वारनि खां न करे वठंदासीं। जेके असांजी इज़त कनि था सिंधी, असां लाइ प्यार आहे, उन्हनि लाइ बिल्कुलु प्यार आहे, पूरी सिंध लाइ असांखे प्यार आहे। जेके गारियूं ॾियनि था उन्हनि खे गांड में चमचो आहे, उहो हमेशह हूंदो विझल, उहो कॾहिं बि कोन कढंदासीं। सोराब सूमरो ॿी ॻाल्हि आहे जेको डिलीट करे छॾींदो, असां ॿी शइ आहियूं, ख़बर आहे उहा तव्हांखे चङे तरीक़े सां। सोराब सूमरे हेॾो धोखो ॾेई छॾियो, चई सिंधी था चवनि, अहिड़ो सिंधी हिनखे गोली पिया हणनि। हा लव यू दोनों को फराज मिठियाणी, थैंक यू सो मच फराज, आई लव यू ज़ात खान, थैंक यू ज़ात खान। घणा पैसा वरितव? असां घणा वरितासीं? हुनखे ॾिनासीं न 20,000, असांखे ॾियां त पोइ त ख़ुशि हुजऊं, पोइ रड़ियूं छो कयूं? अगरि असां पैसा वठूं असां पोइ रड़ियूं छो कयूं आहे एॾियूं? पोइ त रड़ी कोन कयूं आहे, गिफ्टियूं बि असां ई खणी पिया वेठा वञूंसि त सोराब सूमरो टीवीअ वारो गामू वारो हवालो ॾे। गामू वारो इहो हवालो कि गामू आयो, उते असां वेठा हुआसीं, गामू बि आयो त गामू आयो त मश्करी में मूंखे गुईअ खे हथ लाहे वियो, मूंखे चई कि तूं करणु ॾे, मां चयोमांसि यार मां छो तोखे करणु ॾियां, मां असां सोराब सूमरो ॾियां। वरी पोइ कॾहिं ईंदो मैं, मुंहिंजा चार्जिस हूंदा आहिनि, मां ईअं कोन कराईंदो मैं, पोइ वरी माना कुझु कईं कोन, हथ लाहे वियो गुईअ खे, उहे हथ त मुंहिंजे गुईअ खे सोराब सूमरे बि लाथा आहिनि, उहे त उन बि लाथा आहिनि। फिंगर प्रिंट चेक करायां चवे त पोइ ॾेखारियांसि हली होॾे त फिंगर प्रिंट लाथा अथई, हथ कोन लाथा अथई, ख़बर पइजी वेंदी फिंगर प्रिंट्स में, ख़बर पइजी वेंदसि। केतिरा दफ़ा मिली चुकी आहियांसि, ख़ैर हाणे जेको कयईं सो ग़लती कयईं। असांजो वीडियो डिलीट छो कयो? डिलीट रखे न, वापसि रखे, माफ़ी वठे असां खां, हथ ॿधी बाहूं ॿधी माफ़ी वठे कि जुने ताईं हिन मां तव्हां खां माफ़ी थो वठां, मां वीडियो रखां थो वापसि ई,
त पोइ बहितरीनु थी वेंदुसि कमु, नथो रखे त पोइ असां बि सॼी हयाती गॾियूं हाणे हणंदा रहंदासीं। रऊफ़ सिंधी लव आमिर अरिजो जियो थैंक यू आमिर लव यू हिना थैंक यू। हुमेर राहू सलाम वालेकुम अस्सलाम। असां सां थी आहे ॾाढी नाजाइज़ी, ॾाढो ग़लति थियो आहे, ईअं कोन थियणु खपंदो आहे। असांखां ख़राबु इंटरव्यू हलनि था पिया टीवीनि ते, हे त वरी बि यूट्यूब जो हुयो। उहो बि ड्राए छॾी, धोखो ई त ॾेई छॾी। हे त वरी हाउस में पियो घुराए। हा लाफ्टर हाउस में चए पियो मां तव्हांखे घुराईंदुमि, लाफ्टर हाउस त वियो अलाए काॾे हलियो, हे बि डिलीट करे छॾी। बाक़ी रियाउंठे लाइ पियो मिले छा, 7 महीना पूरो प्यार कयो अथई। सुराब सुमरे खे बख़्श न कजोसि, न छो बख़्श कंदासीं, असांजा वीडियो डिलीट करे छॾी, पैसा वरितई घुराए, एॾो सारो असां विया आहियूं, तयारु थिया आहियूं, पार्लरनि तां हिन ॾे विया आहियूं, हे पूरा वीडियोस डिलीट ख़तमु कई, एॾी महिनत करे इंटरव्यू हुनखे ॾिनो आहे, सवालनि जा जवाब अहिड़ा घटिया घटिया सवाल पियो करे असांखां, जेके ॿुधाइण में बि शर्म थो असांखे अचे, उहे वरी डिलीट करे छॾी, बसि महिनत करे एॾो वियासीं। हा सही था चओ, थैंक यू फराज़ मिथियाणी। सबर कयो तव्हां, सबर त कयो आहे न, ॿियो वरी यार छा कयो आहे, केस त कोन कयो आहे न अञा, सोराब सुमरे ते केस त कोन कयो आहे न अञा ताईं। अगरि जे आयो असांखे सम्झ में त असां केस बिल्कुलु कंदासीं, जेके असांजा 20,000 वरिता आहियूं असांखां उहे पंहिंजा वापसि वठंदासीं। असांजे बारे में सिंधी अदाकाराऊं न लिखंदियूं कोन कि कीचड़ आहिनि या ख्वाजा सिरा आहिनि, असांजे बारे में लिखंदियूं, असां पोइ वरी गारियूं ॾींदासीं, पोइ गारियूं ॾियनि पोइ वरी मिर्च था पवनि कि असांखे थियो कीचड़ आहिनि, असां कीचड़ आहियूं, पाण भलियूं आहिनि। ॾिसो न 5,000 में रुपी हली हलण वारी 50,000 रुपया थी विया, सची मुॾे चयोसि दोस्तो मैसेज ॾियो, सची इंटरव्यू करे मूंखां यादगिरियूं। हा बिल्कुलु, असां पैसा त ॾियूं था न सभिनी खे, पाण पैसा वठनि था कशिश ते कमु, असां त पैसा ॾियूं था, पैसा ॾेई कशिश ते कराए रहिया, पैसनि जी असांखे का कमी कोन्हे का न, पैसनि ते त असांखे को मसलो ई कोन्हे, पैसनि जी कहिड़ी ॻाल्हि आहे, पैसा त हाणे नाइट कंहिंसां कभी त मिली वेंदा। हा नाइट में वेंदा ॾेई छॾींदा आहिनि असांखे पैसा। असां पंहिंजी ॻाल्हि कयूं था पिया, असां रुबी अली वांगुरु मुनाफ़िक थोड़ा ई आहियूं कि मदद अली याराईं ॾे वञूं बि वरी पोइ चऊं त अलाह साईं असांजी इज़त खे दागदार थियण खां बचाए, ईअं कोन कबो आहे। ॿियनि जे बारे में जेको आहे सो ग़लति न ॻाल्हाईंदो आहे माण्हू, कि हुजे बि माण्हू अहिड़ो वरी ॿियनि खे चए कि तव्हां कीचड़ आहियो। हक़ था चओ, आवाज़ उथारणो, बिल्कुलु आवाज़ तव्हां उथारियो असांजे लाइ, सुराब सुमरो खे तव्हां चओ सभु मिली कि वीडियो रखे असांजो। हा असां छो एॾी ग़लति ॻाल्हि कई थी, असांजा वीडियोस रखे, वीडियो एॾो रिकॉर्ड करे उहो सॼो ड्राए छॾी, चई हाणे मां डिलीट थो करे छॾियां, चओसि रखरायोसि। रुबी हीरो आहे, वो चलो हीरो ही आहे, सही आहे, भला तव्हां मिलोसि। अच्छा पोइ हीरो आहे त पोइ भला पैसा ॾेई करे वारी आहे न, कंदी त आहे न, हीरो आहे त भले भले हुजे, ठीकु आहे भले हुजे, असां छा जो हीरो असांखे उन सां को मसइलो कोन्हे, पाण थी गारियूं ॾिए न, शुरूआत करे थी, पोइ त जवाब त ॾियूंसि न, ज़ाहिरी आहे, हीरो हुजेव या छा बि हुजेव, संभाले रखोसि, पोइ भला वञोसि मिलण। प्रूफ रखो, प्रूफ रखियो त आहे सुराब सुमरे जा मैसेज भॻेण, जेको जेॾी महिल जहे पियो उहो वीडियो असां कोन भरियो न, जहण वारो वीडियो भरियूं आहे त पोइ रखूं आहे तव्हांजे आॾो, ॿियो त असां कोन रिकॉर्ड कयो न, चओ त पोइ रिकॉर्ड कंदासीं, हाणे जंहिंसां बि मिलियासीं न उनजो कंदासीं, कुचनि जो बि कंदासीं, यादि रखंदा, त वॾा थियनि नंढा थियनि। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि इहा न आहे कि जही सुराब सुमरे इंटरव्यू वरितो वरी डिलीट करे छॾी, तव्हांखे माना सम्झ में दिमाग़ में अची ॻाल्हि कोन थी कि हिननि सां नाइंसाफ़ी थी आहे, वीडियो छो डिलीट थियो, कंहिंजा बि इंटरव्यू डिलीट कोन, टिकटॉकर जेके चुतूं टिकटॉकर अचनि था, अली खान जहराए नदीम नानी वारे खां मोबाइल वरिती, टिकटॉक ते वञी उन जा रखनि था पिया इंटरव्यू, असां एॾा ख़राबु आहियूं, असांजो वीडियो डिलीट करे छॾियो सुराब सुमरे। चवनि था सिंधियुनि खे ख़राबु था तव्हां लॻो, असां इन जे करे था ड्राइव, वॾी ॻाल्हि आहे, कंहिंखे कोन था ख़राबु लॻो, सिंधियुनि खे ख़राबु था लॻो, शमन जे नाले सिंधियुनि जी ॻाल्हि कई, शमन जी ॻाल्हि कई, शमन खां माफ़ी वठो अचे, मूंखे सिंधियुनि चयो आहे त ड्राए, सिंधी छो चवंदसि, कोन चयो अथसि सिंधियुनि, कहिड़नि सिंधियुनि, नालो खणे न उन्हनि जो, हाणे के सिंधी था चवनि। शमन जी ॻाल्हि त असुली शमन जी कई, हम आपके साथ हैं, बिल्कुल शाज़िब सिंधी, थैंक यू सो मच यार, थैंक यू सो मच। असां इहो ई त चाहियूं त तव्हां असांखे सपोर्ट कयो, माना असां सां कहिड़ी नाजाइज़ी थी आहे, चलो ॿियूं ॻाल्हियूं सॼियूं साइड ते रखो, हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु इहा, असांजो वीडियो डिलीट कई छो डिलीट कई, घुराई, अगरि इंटरव्यू न वठे या न, अगरि एतिरो हुनखे टेंशन हुयो त मुंहिंजी इज़त ख़राबु थी, जॾहिं असांखे घुराई न, जॾहिं घुराए करे पैसा वठी करे इंटरव्यू वठो अथई, पोइ छो डिलीट कई, बसि उन लाइ को इंसाफ़ ई कोन्हे। असांजे बारे में लिखनि थियूं कीचड़ आहे, को लिखी थो छॾे ख्वाजा सिराए, का चवे थी वेई यकसा त जुनेद बदतमीज़ बदतरीन, हो मंसूर चांडियो मोकन वारो थो चवे वेई कि इन्हनि खां वधीक ख़राबु पूरी सिंध में आहिनि ई कोन, असां ख़राबु आहियूं, तूं भलो आहीं मंसूर चांडिया लोगा,
लोगास त वेही साम्हूं ॻाल्हि आहे न त ॿुधायूं माण्हू खे कंहिंखां जहिराए थो वॾो थियो ई नंढड़े लाइ खां वठी जहिराईंदो एॾो वॾो थी वियो हाणे केरु कोन थो जयसि त हाणे वरी असां ते इल्ज़ाम थो हणे असां सां वेही साम्हूं ॻाल्हि आहे अची अगरि हिमत अथई त रखी पोस्ट वरी डिलीट करे था वञनि दॿ कोन था झले सघनि न दॿ झलियो हा रुबी अली बि लिखी वरी वेह न पोइ डिलीट छो थी करे छॾे तो में अगरि हिमत तूं रखी वेह डिलीट करे थी वरी छॾे की मां डिलीट करे छॾियो बसि हाणे बेमान हिन जो अहसान न सॼी हयाती करे लाहे सघंदियूं रुबी अली वारियूं हिन एॾा गिराक ठाहे ॾिननि केॾा गिराक आहिनि ज़फ़र खे ठाहे ॾिना तो असांजो एहसान न लाहे सघंदियूं कॾहिं इहे अदाकारूं जॾहिं सचल ॻोठ जे रोड ते बीहंदियूं न शाम जो निकिरी गिराक ॻोल्हण लाइ त हीअ ठाहे ॾींदियूं आहिनि गिराक मूंखे पहिरियां चवंदियूं तूं वञी ॻोल्हे आ मूंखे वरी मिलंदा हा मां सही ॻाल्हाईंदी हुयमि पठाणनि सां मूंखे वणंदा आहिनि न हा उन में मंसूर चांडे खे मौक़ा आहिनि ऐं मौक़ा अथसि मौक़ा छॾियुसि बि कोन था छा हाणे हाणे रीमो लसवट त घणी हई बिल्कुलु तव्हां सां नाजाइज़ बिल्कुलु नाजाइज़ी थी आहे न असां अगरि गारियूं ॾियूं था या असां अगरि कुझु चऊं था अहिड़ा अल्फाज़ खुलिया खुलिया चलो उन्हनि खे तव्हां साइड ते रखो उहे असांजी ग़लती मञीसीं ठीकु आहे ओके पर जेको वीडियो डिलीट थियो कम से कम तव्हां उन जो त आवाज़ उथारियो तव्हां उन खे त कम से कम ग़लति चओ तव्हां सोराब सूमर खे कम से कम एतिरो चओसि की छो डिलीट कई वीडियो ॿियनि सॼिनि ॻाल्हियुनि खे तव्हां साइड ते रखो असां ग़लति ठीकु आहे असां मञोसीं असांजी का इज़त कोन्हे दुनिया में असांजी कुझु बि न आहे ठीकु आहे मञोसीं इंटरव्यू छो डिलीट करे छॾी बिला वजह को ख़ासि रीज़न ई न आहे शमन खां करायूं त पोइ रखे हा चए पियो उन खां माफ़ी वठो वई धकड़े खे चयो मूंखे उन्हनि चयो आहे पैसा बि वरितई असांखां ताहिर आराई ॾे पियो घुराए उन लाइ ॾिना हुआमांसि न पाण लाइ थोरी ॾिना हुआमांसि ताहिर आराई जा पैसा पाण खाई वियो उनखे ॾिनई कोन असां सुभाणे आवाज़ रखंदासीं न वॉइस मैसेजिस जेके असां वटि पिया आहिनि ताहिर आराई वारा उहे असां रखंदासीं न उनखे ॾिनई कोन पैसा उहे विच में पाण खाई वियो ताहिर आराई केस करे न सोराब सूमर खे वठेसि न पंहिंजा 20,000 असां उन लाइ ॾिना हुआसीं असां वटि ताहिर आराई जो नंबर कोन्हे कोन त हाणे ॻाल्हायूं असां ॿुधायूं त 20,000 सोराब सूमर खे ॾिना अथई वठीसि वञी छा था चवनि हे कहिड़ा गिराक आहिनि उहे पुछनि था गिराक पुराणे ज़माने जा हुया 2007 खां वठी आहिनि के पठाण आहिनि के सिंधी आहिनि के सराइकी आहिनि इहे सभु आहिनि क़ौमूं हा असांजा पंहिंजा सिंधी बि काफ़ी सारा आहिनि काफ़ी सारा पठाण बि आहिनि ऐं सराइकी बि आहिनि सभु आहिनि चवनि था न थोरी नज़दीक थी वेहे नथी नज़र अचे असांखे थोरो सही त थी हीअं वेहूं बि छो मिड़ई मज़ाक था कनि पियो छा था चवनि काफ़ी सारा माण्हू गारियूं ॾेई रहिया आहिनि का जेको उन्हनि जो बेसिकली कमु आहे गारियूं ॾियणु जेको हर वीडियो में माण्हू सुठो वीडियो रखो त बि तव्हांखे मसलो ख़राबु रखो त बि तव्हांखे मसलो जुनेद जानी एंजिल परी वनी जहरा ये बिल्कुलु जहराइण जी ॻाल्हि तव्हां कयो था त असां जहराईंदा आहियूं न पोइ कंहिं चयो त कोन जहर असां इनकार त कयो कोन्हे रुबी अली वारनि वांगुरु के असांजो पाक दामन दागदार न थी पए असांजो त दागदार थियल आहे असांजो त थियल आहे दागदार अञा दागदार घणो कंदासीं जेके मिलंदा उहे बि दागदार थी वेंदा एॾो त आहे दागदार अञा केतिरो दागदार तव्हां चाहियो था त थिए ॿियो छा था चवनि सॼे तव्हां इन्हनि खे सरेआम छो था बदनाम पाण त सरेआम असांखे लिखनि था छो था लिखनि रुबी अली खे कंहिं हक़ ॾिनो आहे रुबी अली खे कंहिं हक़ ॾिनो आहे लिखण जो की कीचड़ में पत्थर नहीं मारना चाहिए कंहिं हक़ ॾिनो आहे रुबी अली खे कंहिं हक़ ॾिनो वक्सा खे मूंखे टीवी ते वेही चवे शो में के बदतमीज़ बदतरीन कंहिं हक़ ॾिनो लोकेश चांडे मंसूर चांडे मोकन वारे खे मुंहिंजे बारे में ॻाल्हाइण जो कंहिं ॾिनो आहे इन्हनि खे हक़ कंहिं ॾिनो आहे इन्हनि खे हक़ जी असां अगरि चयोसीं त पोइ इन्हनि खे बदनाम थी वयूं बाक़ी जेके पाण चवनि हे टीवी ते छा था पिया हलनि हे बदनाम न आहे त छा आहे हे रजिस्टर थियल चकलो कशिश हा जेके ॻोठनि में रहनि था वेठा उहे त इज़त वारा माण्हू आहिनि जेके टीवी ते अची भॼी अची कमु थियूं पयूं उन्हनि जी कहिड़ी इज़त आहे उन्हनि जी कहिड़ी इज़त आहे जहिड़ा भाई भॻल अथव चितू लोगा थियल तहिड़ी मायूं अथनि हा बाक़ी जेके ॻोठ वेठा आहिनि उहे त सही आहिनि असां उनखे त कोन था चऊं न असां त टीवी वारनि खे था चऊं न जेके टीवी ते 2 रुपए में मुजरो कंदा आहिनि सिर्फ़ु 2 रुपया उछलायो त इहे मुजरे करण में शुरू थी वेंदा आहिनि इहे कहिड़ा इज़त वारा आहिनि चओ न रुबी अलीअ खे चओ त ॾिस अचेव थी न 2,000 में बि त 1000 में बि बदनाम था कयूं हूअ कहिड़ी इज़त लॻी पई अथनि हूअ वरी कहिड़ी इज़त आहे इन्हनि जी जेके टीवी ते नचंदियूं 2 रुपए में असांजे बारे में न लिखनि छो थी चवनि की कीचड़ असां कीचड़ आहियूं त पोइ न लिखनि असांजे बारे में पंहिंजो वञी कमु कनि न जेको कंदियूं आहिनि अध में पई आहे रुबी रंडी
पैसा वठे अचे हाणे माठ करे ॾियूंसि था 50,000 रुपया गणे गिनती करे ॾियूंसि था जेको असांजा गपोल यार हूंदा आहिनि बलोच उहे चवंदा आहिनि गिनती करे खण गिनती करे था ॾियूंसि अचे असांजो इंटरव्यू करे यादगिरियूं 50,000 ॾींदासीं जान ज़ेब बुखीअ खे ऐं रूबी अली खे हिन ॾींदी पैसा 50,000 सां यादगिरी प्रोग्राम करे हुई बि त माण्हुनि ॾे वञनि था न मानी खाइण जे चकर में बुखिया मानी खाराईंदासीं मानी बि पठाण खां वठी ॾींदासीं खोड़ सारी मानी जी कहिड़ी कमी आहे हाणे होटलूं कराची में पठाणनि जूं न सिंधियुनि जूं बि आहिनि खोड़ हिकिड़ो सिंधी बि आहे जेको ॻाल्हाईंदो आहे मूंसां सिंधियुनि जे होटल जी मानी खाराईंदासीं चलो भला पठाणनि जी कोन खाराईंदासीं ॾिस बसि पठाणनि जी त पाण खाई आई न आलमगीर जी खाई त आई आहे न हेड़ी सारी मानी खाराईंसि हा मानी अजरक ॾिनीसि त बसि वियसि हली असां त पैसा था ॾियूंसि पोइ बि अजरक में वेंदी आहे असां त वरी पोइ था ॾियूंसि पैसा था ॾियूंसि 50,000 रुपया 150 जो अजरक माण्हू मथे ते रखंदासीं त आई आहे त भला हाणे ॾियोसि तव्हां पाण ख़राबु आहियो कंहिं ॿिए खे टारगेट न कयो अंधा थी विया आहियो अलाए छा जेको कमेंट थो करे उहो अंधो थी वियो असांजो वीडियो डिलीट करे छॾी असांजो वीडियो डिलीट करे छॾी चुतूं तोखे नज़र कोन थो अचे त वीडियो डिलीट करे रखी वरी ड्राए छॾी पेशाब पी थो छा वेठो त बि तोखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे असां उहो मुनाफ़िक कोन कोई तोखे चए कमेंट में गारियूं ॾींदा जेके रेलो पीअंदा उन्हनि खे रेलो प्यार पोइ जेके सही कमेंट कंदा उन्हनि खे सही जवाबु मिलंदो जेको कमेंट में गारियूं ॾींदो उनखे पेशाब प्यार चवंदासीं वात में कमेंट में गारियूं न ॾींदा कयो असांखे जेके ॾींदो असां गॾियूं वणंदासीं जेके सुठा माण्हू आहिनि असां उन्हनि जी रिस्पेक्ट था कयूं जेके असां हू कोन उहे के सोराब सुमरो मुनाफ़िक असां सही जेका आहियूं उहा ॻाल्हि कंदा आहियूं असां थोरी आहियूं उहो जेके चऊं की दामन दागदार असांजो न थिए दामन दागदार हुजे पोइ बि चऊं की असांजो न थिए आहे सभिनी जो भगिलियूं अथव उहे थियूं कनि कमु हा रूबी अली ने शादी की है ज़ाहिर ॻाल्हि आहे शादियूं करे करे त भॼी आहियूं न ॿार छॾे हा असांखे जई जई बि नथा ॾियनि न हाणे बि ॾिठी सोराब सुमरे बि ईअं करे असांजे सपोर्ट में रूबी अली खे ईअं करे छॾियो रूबी अली खे असांजे सपोर्ट में लिखणु खपे हा की इन्हनि सां नाजाइज़ी थी आहे सोराब सुमरे छो इंटरव्यू डिलीट कयो उहो लिखण जी बजाए लिखे थी की कीचड़ में पत्थर मारोगे तो अम्मा ने सिखाया है कि दागदार तोखे अम्मा छा सेखारियो आहे की मुजरो कर टीवी ते कहिड़ी इज़तदार मां पंहिंजे धीउ खे सेखारींदी तूं कशिश टीवी ते नच वञी कहिड़ी चवंदी की तूं आमिर शाह जी ज़ाल थी टीवी ते चओ पेके हली वेंदी साईं मां तोखे जण न ॾींदी साईं कहिड़ी इज़तदार मां इहो चवंदी पाण खे ॾिसे पोइ असांजी ॻाल्हि करे असां घणो हथ न अटकाए हर ॻाल्हि में टुंबी पई आहे थींदी केरु आई आहे केरु भला अचे एड्रेस था ॿुधायूंसि गुलिस्तान जो हर कराचीअ जी हा हर ॻाल्हि में टुंबी पई आहे माना हर मसइले में थी लिखे सोशल एक्टिविस्ट आहे केरु आहे मुजरो करण वारियूं हर ॻाल्हि में पयूं आहिनि टीवी ते मुंहिंजो नालो थो अचे मखदूम जो त फौरन चवनि थियूं चवनि बदतरीन छा कयो आहे उन्हनि खे मां गिराक खसे त मान उहा ग़लती आहे पोइ हाणे उहा त उन्हनि जी मर्ज़ी आहे न जेके जहन उहा त गिराकनि जी मर्ज़ी आहे न मां गिराक खसे त मान त पोइ उहो त पंहिंजो तक़दीर अथनि न जेका घरां ॻोठा खणी आयूं भॼी न भॼे न हेॾे ॾचो थिए न कराचीअ में हेॾो मानी खाइण जो अव्हांजी इज़त कहिड़ी आहे बिल्कुलु असांजी इज़त कोन्हे का छो आहे इज़त कोन्हे का असांजी इज़त ॿिए जे कशिश ते जेके कमु था पिया कनि उन्हनि जी बि इज़त कोन्हे का कंहिंजी बि कोन्हे का कहिड़नि जी मुजरो करण वारनि जी इज़त हूंदी आहे छा अॻे ज़माने में 1900 में त चवंदा हुआ न की रंडी खानो ऐं टीवी हिकिड़ी ॻाल्हि आहे थोरो हाणे फ़र्क़ु थी वियो आहे बसि असांजी हुननि जे रेट में हा बसि इहो फ़र्क़ु आहे थोरो असां सस्तो था अचूं महांगो थियूं अचनि थोरो खुली ॻाल्हि था कयूं की हिन जदो या हिन जहर आहे हो कोन थियूं कनि मुनाफ़िकियूं आहिनि त पोइ मुनाफ़िक त पंहिंजी पाण वटि संभाले रखनि असां सां ड्रामेबाज़ी न कनि की कीचड़ हे पोइ वरी हिन जी वधीक ख़बर अथनि त कुचा पटींदी अथनि हा ॿियो छा था पिया चवनि हसो तो थोड़ा यार तव्हां सुठा कॉमेंट ई कोन था कयो तव्हां रुॻो गारियूं था असांखे बि ॾियो उन्हनि बि नाजाइज़ी कई तव्हां बि गारियूं ॾियो यार इहा कहिड़ी ॻाल्हि आहे सोराब सुमरे हेॾो धोखो ॾेई छॾियो असांखे कंहिं ज़िंदगी में धोखो हेॾो ॾिनो कोन्हे ॾिनो मिलियो आहे उहो बि सिंधियुनि मां ई मिलियो आहे पंहिंजनि मां ई सोराब सुमरे चुतूं खे इहो करणु ठहे कोन पियो हेॾियूं मां गिफ्टियूं ॾिनियूंमांसि परफ्यूम वठी ॾिनामांसि तव्हांजो वीडियो सोराब सुमरे छो डिलीट कयो डिलीट इन लाइ कई न हिन खे कॉल कई न नंबर ते कॉल कई की शमन मीराली ऐं हो आयो आहे मुंहिंजे ओताक ते वही दकड़ो इन्हनि खां तूं माफ़ी वठ अचे ऐं इन्हनि सां मिलो अचे चवनि था त हिकिड़ी जहणी हणूं इहे अल्फाज़ हुयसि जहणी नालो वतई जहणी हणूं हिकिड़ी तोसां अच त पोइ इंटरव्यू मां फुल रखंदुमि तुंहिंजो पोइ वरी हिन जो इनकार कयसि त पोइ वरी असांखे आवाज़ मोकिली भरे के डिलीट थो मां कयां तव्हांजो इंटरव्यू बसि वरी डिलीट करे छॾी ख़तमु करे छॾी ॻाल्हि
ईअं डिलीट कई छो डिलीट कई तव्हांजे साम्हूं पई आहे न ॻाल्हि असां कूड़ त कोन असां चलो कूड़ हणंदा आहियूं हर ॻाल्हि असांजी ॻाल्हि सॼियूं कूड़ियूं हाणे तव्हां मैसेज ॾिठा न तव्हां मैसेज ॾिठा न तव्हां ॾिठो न की डिलीट कई वीडियो हे न डिलीट कई वीडियो तव्हांखे छा नज़र थो अचे पियो आहे वीडियो डिलीट करे छॾी छो डिलीट कई कहिड़ो जर्नलिस्ट डिलीट कंदो आहे इंटरव्यू वठी करे चकुलनि ते छापा लॻंदा आहिनि काज़ी अहमद में तव्हां यूट्यूब ते वञो काज़ी अहमद ते चकुलनि में छापा लॻंदा आहिनि राणीपुर में चकुलनि ते छापा लॻंदा आहिनि उहे KTN ते हलंदा आहिनि न असां त वरी बि नॉर्मल इंटरव्यू ॾिनो न उहो छो डिलीट कई KTN त डिलीट कोन थींदा आहिनि उहे इंटरव्यू जेके हलंदा रहंदा आहिनि कशिश त कोन थींदा आहिनि KTN न्यूज़ त सिंधी TV न्यूज़ त कोन थींदा आहिनि सिर्फ़ु असांजो इंटरव्यू एॾो ख़राबु हुयो डिलीट करे छॾी इहो कहिड़ो थो लिखे अलाए ज़ाकिर लाइ हिन जो रेट कहिड़ो आहे अच्छा रेट पाण में विड़ी ख़राबु न थियो सभु असां सभु सिंधी आहियूं असां त सिंधी आहियूं उहो त हक़ असां खां कंहिंजो पीउ बि कोन थो खसे सघे असां सिंधी आहियूं असांजी दिलि चवंदी अजरक पाए डांस कंदासीं असांजी दिलि चवंदी अजरक पाए ॻाल्हाईंदासीं असांजी दिलि चवंदी अजरक पाए जेको दिलि चवंदी उहो कंदासीं असांजी दिलि चवंदी सिंधी ॻाल्हाईंदासीं सिंधी सेरनि खे ड्राईंदासीं ठाहींदासीं उहो त असांजो पंहिंजो मसइलो असां सिंधी असांजी ॿोली ते असांजो हक़ आहे कानूनी तौर ते असांजो सिंधी ॿोली ते हक़ आहे असां जीअं वणे तीअं उनखे ॻाल्हायूं असां को ॿी क़ौम वारा त कोन उनजो असां ख़िलाफ़ु करे रहिया आहियूं कंहिं ॿोली खे ख़राबु करे असां पाण सिंधी आहियूं उहे फोटू वायरल कयो बिल्कुलु उहे फोटू तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि ॿिया हो जहण वारा फोटू कोन कढियासीं न ग़लती थी वई उहा असांखे कढणु खपनि मां चवां पियो हिनखे की जेको आहे सो राति सुबुह धोखो न ॾेई छॾे इंटरव्यू मथां करे न रखे सो रिकॉर्डिंग करे छॾियूं जेका ॻाल्हि करे पियो कशिश TV वारनि जेके सभु जहर ईंदियूं आहिनि ऐं चवंदियूं आहिनि छोरा बि तो असांजो धंधो ख़राबु करे छॾियो उहे ॻाल्हियूं रिकॉर्ड करणु खपनि हा पर हिन मूंखे मना कयो असुल ॻाल्हि इहा आहे न दोस्त सूराब सुमरो थोरो अलाए छो मूंखे पियो वणे मां 7 महीननि खां वठी हुन सां ॻाल्हायां पई मुंहिंजो थोरो प्यारु मां गिफ्टियूं पई ॾियांसि भाई पाण भाई ॾींदा आहिनि न मायूं थोरी ॾींदियूं न कंहिंखे गिफ्ट मां वरी हर पई ॾियांसि बेलस बि मोकिलियांसि पई जेके मूंखे पठाण पिया मोकिलिनि मां वरी हिनखे पई ॾियां मूंखे पियो वणे इहा ॻाल्हि हुई हिन में कोन रिकॉर्ड कयासीं ॿियनि जा कंदासीं हाणे कोन्हे प्यारु को बि हाणे सूरा बसो मेरे सां करे ॾिठोसीं न प्यार छा जो प्यार करे कोन कई इहो कई धोखो ॾेई छॾियईं की प्यार थी करे रहंदो अञा घणो थो ॾियांसि भला तव्हां सिंधी न आहियो असां तव्हां चुतूं आहियो असां सिंधी बि आहियूं असां चुतूं बि आहियूं असां सिंधी बि आहियूं असां चुतूं बि आहियूं असां ॿई शयूं आहियूं ठीकु आहे सम्झ में अचेव थी न ॻाल्हि सिंधी बि असां आहियूं बिल्कुलु कानूनी तौर ते असां NIC कार्ड ॾेखारींदासीं तव्हांखे सो बि आम माण्हू सिंधी कोन के सिंधी बि मखदूम ऐं सैयद मां मखदूम आहियां NIC कार्ड ॾेखारींदुमि तव्हांखे जेको रजिस्टर्ड थियल आहे हीअ सैयद आहे दरबेलो जी ठीकु आहे हीअ दरबेलो जी सैयदियाणी आहे मां मखदूम आहियां नौशाद फिरोज जो कंडियारे जो सर नज़ीर जो जदल सम्झ में आयव ॻाल्हि इंडस स्कूल में सैयदियाणी मखदूम हूंदो हुते हिकिड़ो दरबेले में उन जी यार वरी शमन सां यार थी शमन भॼाए आयो कराचीअ में असांजी का माछी कास्ट कोन्हे का जेकी जहिड़ी माछाणियूं आहिनि न असां सोलंगी कोन्हूं के असां हिकिड़ी सैयद आहे ॿियो मखदूम आहे सम्झ में अचेव थी न तव्हांखे ॻाल्हि को अहिड़ी ॿेड़ी असांजी कास्ट कोन्हे का असां इज़तदार कास्टुनि सां बिलोंग कयूं था सब सबूत सामने रखते जाओ आपको इंसाफ मिलेगा इंसाफ असांखे इहो खपे असांजो वीडियो सिर्फ़ु रखे सोराब सुबुह यूट्यूब ते जेको पंहिंजी गांड में घेड़ाए छॾी इंटरव्यू असांजो रिकॉर्ड करे कई काॾे पंहिंजी कारीगरीअ में विझी छॾी जाओ इंटरव्यू उहो काॾे करे छॾी जेको असां खां वरितो हुई इंटरव्यू कई काॾे मादर चौथ डिलीट करे छॾी वीडियो असांजो मूंखे एॾी कावड़ अचे न कसम मां पादर हणी चांस वञा तुंहिंजे करे मां बस थो करे वञासि मां बस्ती कयांसि न चवां थी छॾीसि बस असांजो वीडियो डिलीट करे छॾी रखी करे इहो कहिड़ो इंसाफ़ आहे की छो घुरायो असांखे पोइ अगरि डिलीट करणो हुअसि त ऐं अगरि जेको प्यार में ॻाल्हाइणो हुअसि ईअं माना करणो हुअसि जहणो हुअसि त पोइ भला इहो त न चवे हा न त इंटरव्यू थो करायां मां सैयद का नाम मतलो प्लीज़ ज़िना जी ज़ात सैयदाणी आहे इहे पाण सैयदाणी आहे पंहिंजी ज़ात जो नालो न वठंदी छा थोका मां मखदूम आहियां मूं NIC कार्ड ॾेखारी छा भला चुतूं सैयद आहियां त चवंदमि न रेलो पहिरियां तो सैयदाणी आहे सैयदाणी आहे ज़ाहिरी ॻाल्हि सैयद कास्ट आहे बीबी लिखियो पियो अथसि NIC कार्ड ते तव्हांखे ॾेखारे तव्हां हैरान थी वेंदो त हे छा लिखियलु आहे NIC कार्ड ते बीबी लिखियलु मां मखदूम आहियां हेॾो सारो मखदूम जुनैद तव्हां अंधा त कोन्हो के जो इहो अलाए कहिड़ो चुतूं थो चवे सैयद कोन के हूंदासीं त चवंदासीं आहियूं सैयद असांखे ख़बर बि आहे दरबेलो जे माण्हुनि जी त जहर ईंदा आहिनि दरबेलो वारा उहा ख़बर आहे त ॻाल्हि त कंदासीं न माण्हुनि सां नथी असां खां इंटरव्यू वठे लोगन खां प्रोग्राम में इंटरव्यू वठनि थी यादगिरियूं असां खां नथी वठे अलाए कहिड़ा मिर्च अथसि न हर बारे में असांजे ख़िलाफ़ थी लिखे
अलाए कहिड़ा अथसि मिर्च मूंखे त ख़बर बि कोन्हे रंडी खे पैसा ॾियूं था न भला 50 का अगरि मथे थी चए त उहे बि ॾियूं था न त वठे न चे असां खां रंडी हिन खे ॾाढा पैसा आहिनि त हिन पैसे वारी अथव पैसा ॾींदव सोराब सूमरे खे पैसा ॾिना अथई असां जॾहिं फ्लैट वरिता हुआ पंहिंजा उन्हनि खे डबल पैसा ॾिना हुआ हा ईअं ॾियनि कोन पिया हिन जो रेट केतिरो आहे हिन जो रेट तमामु हाई आहे रुबी अली खां त थोरो घटि अथसि पर हाल अथसि त काफ़ी रुपीअ खां पर घटि अथव थोरो ॿुधाए छॾियव रुपी अलीअ खे मुंहिंजो मैसेज ॾियो जल्दी पुछोसि अगरि राज़ी थिए थी त पोइ मां पंहिंजी सॼी कार वॾो नालो कढायो अथव इज़तदार ज़ातुनि जो पोइ असां आहियूं इज़तदार ज़ातुनि वारा त असां छा कयूं मां मखदूम आहियां कोरट में हलिया वञो हिन हीअ सैयद आहे मां मखदूम आहियां ऐं उन सां गॾोगॾु असां जहराईंदा बि आहियूं उहा बि ॻाल्हि क्लियर आहे असांखे जॾहिं पंहिंजनि उन्हनि सैयदनि बि न कयो न सपोर्ट असां कराईंदासीं ईअं उते वञी कराए ॾेखारींदासीं उन हा कंहिंजी औकात न थींदी हा सिंध में वेंदासीं बि ऐं सैयदनि ॾे वेंदासीं बि हली उते उन इलाइक़े में घुमंदासीं बि दरबेले में जहराईंदासीं बि दरबेले में उहा त असांजी पंहिंजी पर्सनल चॉइस आहे न असां बालिग आहियूं अडल्ट आहियूं असांजी पंहिंजो कानूनी हक़ आहे असांजी दिलि जंहिंसां चवंदी जहराईंदासीं जेके दिलि चवंदी शादी जो प्रपोज़ल ॾींदासीं जेके हिन अहमद मुगल जे बारे में चई रही आहे कि मां शादी जो प्रपोज़ल हिन ॾींदी अहमद मुगल खे असांजो हक़ आहे मुंहिंजो हक़ आहे मां जंहिंखे शादी जो प्रपोज़ल ॾियां हिन जो हक़ आहे जंहिंखे शादी जो प्रपोज़ल ॾिए उहा असांजी मर्ज़ी आहे पहिरियां वरी सोराब सूमरे सां पई पहिरियां अहमद मुगल बि थोरो वणंदो हो वरी सोराब सूमरे सां पई प्यारु कयां उन एॾो धोखो ॾेई छॾियो प्यार में ईअं ई थींदो आहे इन खां त धंधो करणु वञा असां त बहितर हो न मूंखे त बैलेंस मोकिलियो कंहिं चयो आहे शबीर जुड़े जो त मूंखे त मोकिल बैलेंस हिन यार सोराब सूमरो बैलेंस वठी वियो न 1500 त बैलेंस मोकिले 1500 मोकिलियो टोटल 1500 बैलेंस 7 महीननि में वठी चुको हुअसि हिन खे बैलेंस घणो मूंखे बि त हिन ॾींदी आहे न बैलेंस विझराए हमेशह मुंहिंजे जेको आहे सो पैकेज वग़ैरह कराईंदी आहे त हिन बैलेंस मोकिलींदी आहे न मूं ॾे सजल ॻोठ मां हिकिड़ो सिंधी आहे उन बैलेंस मोकिलियो 500 रुपया शायदि उहो बि हिते हूंदो फेसबुक ते उन मोकिलियो आहे पोइ हिन ॾाढी मालदार आहे तॾहिं त मां दोस्ती रखी आहे न हिन सां 2016-17 खां वठी असांजो राब्तो आहे त पोइ मां बि बैलेंस हिन खां वठंदो आहियां थोरी घरनि जी हुई परेशानी हाणे असां घर वठी छॾियासीं ठीकु आहे किराए ते बि वठी ॾेई छॾियासीं महीने ते बसि उहो किरायो मिलंदो आहे बसि सही आहियूं अमीर आहियूं रुपीअ खे चयो रुपीअ जो सॼो ख़र्चो असां कंदासीं रुपीअ खे ॿुधायो रुपी अलीअ खे अगरि जंहिंसां असां करणु चाहे थी यादगिरी प्रोग्राम त करे पोइ ॿुधायूंसि त किथां जा सैयद आहियूं छा थियो असांखे ज़िंदगीअ में प्यार को छोड़ो सभु बकवास बिल्कुलु बकवास आहे प्यार मां त सर नज़ीर सां प्यार कयो हो न उन सां त मुंहिंजो प्यार हूंदो हो न रुगो सेक्स थोरी कयो मांसि ॻाल्हाईंदा हुआसीं पैकेजनि ते राति जो वेही कचहरी कनि सिंध में कोन अंदरूनी सिंध में कंदा आहिनि कचहरी हलो छा थो पियो करी मानी खाधई तूं कट भला फोन के हो चवंदा भला मां कटियां चवंदा कोन्हनि की तूं कट फोन हो चवंदा न मां कोन कटींदुमि पहिरियां तूं रख मुंहिंजो हूंदो उहो प्यार सर नज़ीर सां पोइ हाणे वरी ॾिस छॾे ॾिनई न वरी बसि ॻाल्हाई कोन बेवफ़ाई करे छॾी हाणे वरी चए थो मां सुञाणासीं कोन थो मां कुझु कोन कयो मांसि ऐं मूं कुझु कोन कयो त मांसि हाणे छा कजे ॾिस कहिड़ो ॾुखु थींदो मूंखे जंहिं मूंखे जधो उहो मूंखे चवे की मां हिनखे कुझु कोन कयो आहे केॾो मूंखे ॾुखु थींदो मां सुञाणासीं कोन थो अगरि इहो चवे केरु त केॾो ॾुखु थींदो तव्हां पाण ॿुधायो तव्हां कंहिंसां प्यारु न कयो आहे कहिड़े दिलि कोन लॻाई अथव उहे चवनि त असांखे सुञाणो ई कोन था सुराब सूमरे ईअं कयो ॾाढो त ॾुखु थियो न इन में त बसि करे वई मांसि जान ज़ेब जो नंबर मोकिल जान ज़ेब जो नंबर ॾींदासीं बिल्कुलु रखंदासीं पोइ तव्हां ॻाल्हाइजोसि त सॼनि माण्हुनि जी डीलिंग उहो ई कंदो अथव जान ज़ेब जेको मानी खाइणु बुखियो वेंदो आहे प्रोग्रामनि में हर जॻह ते वरी चवंदो आहे उते प्रोग्राम में वेही के मां अहिड़ो भलो हा मूंखां माण्हू डिॼंदा आहिनि 9 महीना स्कूल कोन ईंदा हुआ नंढड़े लाइ एॾो हूंदो हे वीचारो डॉन हूंदो नंढड़े लाइ माण्हुनि खे मारींदो हो पोइ माण्हू स्कूल कोन वेंदा हुआ जान ज़ेब अली खां डिॼंदा हुआ तव्हां मासी मोरा वारे प्रोग्राम में ॾिसो छा वॾो थो चवे मासी मोरा खे चुमियूं पियो टिकटॉक ते ॾिए मुसविर लाशारी खे उनखे त चओ ई कोन था उहे उन त रजिस्टर्ड थियल खदड़ा आहिनि मुसविर लाशारी आहे रजिस्टर्ड थियल खदड़ो उनखे केरु कुझु चवंदो ई कोन्हे मासी मोरा थिए मर्द थी करे माइनि जा कपिड़ा पाए थो उते त ॾोह ई कोन थो थिएसि उते त बदनामी कोन थो थिए उते त को क़यामत ई कोन थी अचे क़यामत सिर्फ़ु असांजे तरीक़े ते थी अचे हा अली गुल मला जहराए आयो मां ॿुधायो आहे न टिकटॉक ते अली गुल मला खे न छॾींदा आहिनि डायरेक्टर कशिश टीवी वारा ऐं हाणे मासी चपरा थींदो आहे बुरको पाईंदो आहे मर्द थी करे बुरका पाइनि इहो किथां जो तरीक़ो आहे हिते कोन थी तव्हांखे गैरत अचे त मर्द थी करे बुरका था पाइनि असां ते बि गैरत न कंदा कयो असांजी बि मर्ज़ी आहे जहरायूं था असांजी पंहिंजी गुई आहे असां जेका जहरायूं असांजी प्यार वाकई न कजो तव्हां बि सिंधी मां ॿुधाए थी छॾियां वाकई प्यार में त धोखो ई थो मिले ॿियनि मां मिले या पठाणनि मां त बि थोरो घटि थियां पंहिंजनि सिंधियुनि मां मिले उन जा घणो थो थिए असांजा दोस्त बि ख़ुशि था थियनि कॉमेंट करे वाहियातनि खे अलाए छा थो लिखे लाइव शुरू थी वञो कोरोना अलाए छा था लिखो छा था चवनि करोना
असांखे हिन टॉपिक ते कोन्हे ॻाल्हाइणो। सड़ो सड़ो असां छो सड़ूं? सड़ो त तव्हां था न पिया जो गारियूं था जेके गारियूं ॼण था सड़नि त उहे था न गुईअ में मिर्च पइजी था वञनि। इंजॉय पिया करियूं सिंधी। थैंक यू सो मच, तव्हां इंजॉय करे रहिया आहियो। सर्टिफाइड जी बिल्कुलु रजिस्टर्ड ऐं सर्टिफाइड खदड़ा आहिनि अलीगुल मला ऐं मुसविर लाशारी। इनखे केरु झलण वारो ई कोन्हे। मां अगरि सुर्खी लॻाईंदुमि न हीअ सुर्खी या बदनाम कंदी सॼी सिंध खे। हो बुरको पाए मुसविर लाशारी विगियूं पाए मासी मोरा थिए, केरु बदनामी कोन थो थिए, के का सिंध ख़राबी कोन थी थिए, को मुआशरे में ख़राबी कोन थी थिए। सिर्फ़ु मुंहिंजे सुर्खी लॻाइण सां सिंध बदनाम थी वञे। नाइंसाफ़ी आहे न इहा। त मुसविर लाशारी खे लायोसि न लटा जेके माइनि जा पाए थो पियो घुमे मर्द थी करे बेशर्मो। रजिस्टर खदड़ो बिल्कुलु सही आहे। मुसविर लाशारी रजिस्टर खदड़ो आहे अलीगुल मला ॿई। उहो त आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि अथसि। रजिस्टर थियल आहिनि न, माना रजिस्टर थियल आहिनि न। मुसविर लाशारी माई थी। ॿियो हे कहिड़ो थो ॻाल्हाए हिन कशिश जो? कहिड़ो हूंदो आहे हिनजो इहो जेको हुनखे मासी मोरा खे चुमी पियो ॾे? जानज़िब न जानज़िब न, हो ॿियो छा मज़हर सेठार। हा मज़हर सेठार मासी मोरा खे हिते फहाशीअ जे फैलाइनि हिननि प्रोग्रामनि में। इहा कहिड़ी इज़त आहे कि 4 लोगियूं छोकिरियूं घुराए हिकिड़े प्रोग्राम में पोइ न्याणियूं थी वियूं जेके लोगियूं टीवी ते अचनि थियूं। उहे न्याणियूं थी वियूं असांजे बारे में लिखंदियूं की कीचड़। असां ॾींदासीं न लिखणु कीचड़। हा गांड कोन ओॾे भञंदासूं न वञी। असांजी जॾहिं दिलि चवंदी न केस ॿुधाइनि या असां था ॿुधायूं त हा त पोइ वरी पादर असांजे हथां करे करे खाईंदा इहे। हणूं केंचूं विझी ईअं गुईअ में फाड़ियूं न गुई ॿुधाए या असां था ॿुधायूं अचे मल विड़े मैदान ते अचे लही लही चे मैदान ते जेको सिंधी चवंदा आहिनि असांजा ओॾे मुंहिंजा जेके सैयद हूंदा चवंदा लही चु मैदान ते पोइ वेंदी हुअमि मां लही। हेॾा केॾनि सैयदनि सां मैदान ते लथी आहे ख़बर अथव इहा? थी आहियां मां। छोकिरनि जी उमिरि खे तरियाल छा था लिखो? वो कहा है कहाँ का है मुसविर लाशारी। मुसविर लाशारी अलाए किथां जो आहे थुकूं जले जले टीवी ते आयो जो आहे शायदि हेॾां जो आहे जो चवंदो असांखे त नसीब ई कोन थो थिए पंहिंजे ॻोठु वञणु। बिल्कुलु अलीगुल मला ऐं मुसविर लाशारी रजिस्टर्ड थियल खदड़ा आहिनि तॾहिं केरु झलेनि ई कोन थो। कॾहिं केरु ग़लति कॉमेंट ई कोन कंदो आहे हिननि ते कि तो छो मर्द थी करे माइनि जा लटा पाता आहिनि। लिखोनि त सही कि मर्द थी करे माइनि जा लटा छो था पाइनि? कंहिं हिननि खे हक़ ॾिनो आहे मर्द मां माई थियण जो? एॾी सिंध तरक़ी करे वई आहे कि हाणे माना मर्द जेके आहिनि उहे मासी मोरा थी टीवी ते कमु था कनि। माई मरी वई हुन छा जो मासी मोरा थी आहे मुसविर लाशारी मासी मोरा थो थिए। एॾी तरक़ी थी वई आहे। अमेरिका आहे असां लाइ त तरक़ी कोन कई आहे का बि सिंध। असां त सुर्खी था हणूं त बदनाम थी वञे सिंध ऐं हुननि लाइ बदनामी न आहे कुझु बि न आहे। भली जीअं वणे थी कनि छो जो टीवी ते रजिस्टर चकुले में कमु था कनि हिनजे करे असां टीवी ते था वञूं त उहो वीडियो असां डिलीट करे था छॾनि। बस असांजो करे छॾी न धोखो ई ॾेई छॾी न प्यार करे करे त मां मिड़ी ड्रामो कयो। आपकी क्वालिफिकेशन क्या है? मुंहिंजी क्वालिफिकेशन तमामु घणी आहे ऐं तमामु आउं पढ़ियो आहियां दुनिया यूनिवर्सिटी मां। कुझु मां हुननि यूनिवर्सिटीज़ मां पढ़ियो आहियां, कुझु दुनिया मां पढ़ियो आहियां, कुझु नौशार फिरोज जा चुतूं माण्हू हुया रेल जेके उन्हनि वटां पढ़ियो आहियां। काफ़ी जॻहियुनि तां मां पढ़ियो आहियां। सुराब सूमरे जहिड़नि धोखनि मां असां पढ़िया आहियूं जेके धोखा मिलिया आहिनि न। जेके नौशार फिरोज जा कुझु रेल हा न जेके माण्हू जिन मूंखे धोखा ॾिना जेके चितूं चाहिनि पिया कनि उनखे गारियूं ॾियनि मां पंहिंजी बेइज़ती थो सम्झां धोखनि जी। लोग तुमको गाली की ॾिसो न असांखे गारियूं माण्हू छो था ॾियनि? हुननि खे त चवनि ई कोन था न बसि उहो रजिस्टर थियल आहिनि हुनखे कोन चवंदा। तव्हां खां सवाइ कशिश में मज़ो न आहे। छो हूंदो कशिश में मज़ो? हर कोई चाहींदो आहे कि मां तड़के वारी दाल खावां मसाले वारी। फिकी दाल रुबियरी जी त केरु बि कोन खाईंदो आहे। त उहा अचण लॻेसि थी न कि हिननि जो छो नालो आहे छो था मिर्च पवनसि इन जे में त पवनि था न। असांखे बि इहे ई त मिर्च पिया टीवी ते चई छॾी की बदतरीन। मां कहिड़ी बदतरीन आहियां? मां छा कयो? बदतमीज़ी कहिड़ी कई? हा छा कयो होसीं? छा कयो होसीं? हिन जो चई ख़राबु आहे, इहे ख़राबु आहिनि, बदतमीज़ आहिनि। असांखे धोखो त हिन ॾिनो न वठी वञण जो आसरो ॾेई त टीवीअ ते तो वठी वञे उहो बि ड्राए छॾी। चलो काफ़ी सारनि माण्हुनि सां असांजी गपशप थी वई आहे। असांखे वरी ॿिए जॻह ते विकिणे इंटरव्यू आहे असांजो, सो असांखे उन लाइ बि वञिणो आहे। सो असां फ़िलहालु बंदि था कयूं लाइव सेशन खे। वरी तव्हां सां लाइव ज़रूरु अचिबो ऐं तव्हां जेको आहे सो असांखे सपोर्ट कयो। ऐं मां मुंहिंजी वरी बि तव्हांखे रिक्वेस्ट आहे अपील आहे कि सुराब सूमरे खे तव्हां सभु मैसेजिस कयो, उनजे यूट्यूब चैनल ते रिपोर्ट कयो ऐं उनजो पेज ते रिपोर्टूं खणोसि, चओसि कि असांजा वीडियोज़ रखे। अगरि न रखंदो
त पोइ थुकूं वञी झले पोइ छा था चई मां सघूं नथी वधीक चवांसि हे चवेसि थो मां चवां थी छॾीसि मां चवांसि थो केस कयूं त 20,000 रुपया वापसि वठूं जीअं मना थी करे की न ई छॾीसि बसि हाणे चलो हाणे ठीकु आहे पंहिंजे शौक़ु ख़ातिर ॾिना अथऊंसि असां पाण ॾिना अथऊंसि शौक़ु ख़ातिर छा चयूंसि परफ्यूम या ॿियूं गिफ्टियूं जेके बि ॾिनियूंसि प्यार में ॾिनियूंसि बेलस बि प्यार में प्यार में का शइ वापसि कोन थींदी आहे न। चलो थैंक यू सो मच तव्हां सां सभिनी सां ॻाल्हाए करे ॾाढी ख़ुशी थी असांखे हिन वीडियो खे शेयर कजो सभिनी ताईं पहुचाइजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो थैंक यू सो मच बाय बंदि था कयूं असां हाणे लाइव खे।